घोटकी मां ख़बर ईंदा हलो त कंदकोट पुल जी तेमीराती कम जो जाइज़ो कमिश्नर सखर डीआईजी ऐं डीसी घोटकी जो दौरो। कमिश्नर सखर डिवीज़न आबिद सलीम कुरैशी, डीआईजी सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ ऐं डिप्टी कमिश्नर घोटकी मंजूर अहमद कंडरानी घोटकी कंदकोट पुल जी तेमीराती कम जो जाइज़ो वरितो। उन मौके ते एसएसपी अनवर खेतरान कमिश्नर ऐं डीआईजी खे पुल जे इराज़ी में हिफ़ाज़ती इंतजामन बाबत तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। कमिश्नर सखर आबिद सलीम कुरैशी चयो त सिंध हुकूमत जी हिदायतुनि मूजिब पुल जो तमीरी कम तेज़ी सां जारी आहे, जेको मुक़रर वक़्त अंदर मुकमिल करण लाइ ज़रूरी क़दम खंया विया आहिनि। हिन चयो त घोटकी कंदकोट पुल ॿिन्ही ज़िलनि जे माण्हुनि लाइ सहूलतुनि जो वॾो ज़रियो साबित थींदो। कारोबारी लाॻापा वधंदा ऐं इलाइक़े में तरक़ी जा नवां दर खुली वेंदा। डीआईजी सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ चयो त तमीरी कम दौरान सख़्त हिफ़ाज़ती इंतजामनि लाइ अलॻि सां एसपी ऐं डीएसपी मुक़ररु कया विया आहिनि, जॾहिं त पुलिस खे वाज़े हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि त कम में रुकावट विझंदड़ कंहिं बि अनसर सां का बि रिआयत न कई वञे। डिप्टी कमिश्नर घोटकी मंजूर अहमद चयो त घोटकी कंदकोट पुल सिंध हुकूमत जो अहम तरक़ियाती मंसूबो आहे, जंहिं सां कलाकनि जो मुफ़ासिलो हाणे मिंटनि में तय थी वेंदो। हिन वधीक चयो त हुकूमत जी हिदायत मूजिब कम जी निगरानी कई पई वञे ऐं कोशिश आहे त तमीरी अमल जो तसलसल बरक़रार रहे ऐं वक़्त सिर मुकमिल थिए। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।